जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं। सिंध जे इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत में इजलास थियो आहे। ट्रांसपोर्ट खाते ऐं NRTC जे आला सतही इजलास में मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया आहिनि। ख़ासि तौर ते जेका एप्लीकेशन आहे पीपल्स बस सर्विस खे हलाइण जे लाइ ऑनलाइन एप्लीकेशन लॉन्च करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿुधायो वियो आहे त 22 जून खां एप्लीकेशन लॉन्च कई वेंदी ऐं उन जे एप्लीकेशन जे वसीले जेके माण्हू आहिनि, शहरी आहिनि, उहे बुकिंग करे सघंदा, बस जो रूट ॾिसी सघंदा ऐं उन सां गॾु जेके बि वधीक ॼाण हूंदी उहा तव्हां उहे वठी सघंदा। ऐं 20 ग्रीन बसूं 20 अगस्त ते पीपल्स बस सर्विस जो हिसो थी वेंदियूं, इहो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त इंट्रासिटी बसुनि जे हवाले सां अञा ताईं का ॻाल्हि साम्हूं न पई अचे। ट्रांसपोर्ट तमामु वॾो मसइलो आहे जेको हर शहरीअ जो बुनियादी हक़ आहे ऐं हर माण्हू खे इहो ज़रूरु मिलणु घुरिजे। सीनियर तर्ज़ निगारनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, क़ाज़ी आसिफ़ साहब असांखे जॉइन कयो आहे। क़ाज़ी साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। क़ाज़ी साहब, ट्रांसपोर्टेशन या ट्रांसपोर्ट इहो बि माण्हू जो तमामु वॾो मसइलो रहियो आहे। ख़ासि तौर ते कराची शहर में त आहे ऐं हर शहर जो माण्हू, उहो नंढो शहर हुजे, नंढो ॻोठु हुजे, उतां जो उहो माण्हू सफ़रु ज़रूरु करे थो ऐं उन सफ़र जे दौरान उहो जेका असांजी प्राइवेट माफ़िया आहे, ट्रांसपोर्ट माफ़िया आहे, उनजे बि उहो वर चढ़े थो। जीअं हाणे ईद अचे पई त पंहिंजी मर्ज़ीअ जा भाड़ा उगाड़िया वेंदा ऐं अमूमन बि जॾहिं पेट्रोल डीज़ल जा रेट किरंदा आहिनि त बि किरायो जेको आहे उहो वधीक ई उगाड़ियो वेंदो आहे ऐं को बि रिलीफ माण्हू खे न मिलंदो आहे। जेका असांजी प्राइवेट सेक्टर में जेकॾहिं असां सर्विस ॾिसूं त बसुनि जी हालति, वैनुनि जी हालति का इत्मीनान जोगी न हूंदी आहे ऐं माण्हू मजबूरन उन में सफ़र कंदा आहिनि। सो इन जी ज़रूरत ज़रूरु आहे त सिंध गवर्नमेंट खे पीपल्स बस सर्विस वांगुरु जेका इंटरसिटी बस हलाई वञे पई सखर में, लाड़काणे में, हैदराबाद में, कराची में, त उहा इंट्रासिटी बि हलाई वञे। इन ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सां गॾोगॾु जेका अॼु इजलास थियो आहे उन में फ़ैसिलो कयो वियो आहे, उन में इहो ऐलान कयो वियो आहे त 22 जून खां वठी जेका पीपल्स बस सर्विस आहे उन जे लाइ ऑनलाइन एप्लीकेशन बि लॉन्च कई वेंदी। कीअं था ॾिसो इन सूरत हाल खे? पाण पोइ समाजी तरक़ी ते बि ॻाल्हायूं था ऐं ट्रांसपोर्ट जे ॿियनि मामलनि ते बि ॻाल्हायूं था। मनी साहब, वॾी महिरबानी। असल में ज़ाहिर आहे हर शइ खे जी ज़रूरत आहे, तरक़ी जी ज़रूरत आहे, ट्रांसपोर्ट जी सख़्तु ज़रूरत आहे। कराची में ट्रांसपोर्ट जो तमामु ख़तरनाक मसइलो रहियो, इन हिसाब सां रहियो आहे त वॾियूं बसूं कोन्हनि के ट्राम सिस्टम ज़ाहिर आहे घणो अर्सो ख़तमु थी वियो त मिनी बसूं ऐं जेके बसुनि जी हालति कराची में जेका रही आहे उहा ॾाढी ख़राबु रही आहे ऐं लखे माण्हू रोज़ाना सफ़र कनि था, पर हाणे पब्लिक ट्रांसपोर्ट न हुजण जे बराबरि आहे। ऐं हाणे कुझु अरसे खां जेके बसूं आयूं आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट जो गॾियल मनसूबो, जी ग्रीन लाइन हुजे, रेड लाइन हुजे, येलो लाइन हुजे या ॿिया जेके बि प्रोजेक्ट जेके या मनसूबा शुरू थिया आहिनि, उन सां शहरनि खे ज़ाहिर आहे तमामु घणो फ़ाइदो ज़रूरु पियो आहे। छो त तमामु सुठियूं लग्ज़री बसूं आहिनि, AC आहिनि ऐं घटि क़ीमत में जेकॾहिं माण्हुनि खे सफ़र, जेकॾहिं गुलशन ऐं हदीद खां वठी ऐं टावर ताईं 100 रुपए में जेकॾहिं AC बस में वञी त माण्हू ऐं फज़ल सां त इहो तुंहिंजे शहरनि जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे तुंहिंजे मुसाफ़िर जे लाइ। सो उन जे लाइ जेकॾहिं एप्लीकेशन उन्हनि अनाउंस कई आहे त सुठी ॻाल्हि आहे। छो त जदीद सिस्टम आहे, सभिनी खे घणो करे एंड्रॉइड फ़ोन आहिनि ऐं एंड्रॉइड फ़ोन जे ज़रिए सभु कुझु जेको आहे सो जेकॾहिं उहो बुकिंग करे सघनि था, ॿी वरी करे सघनि थियूं। उन जा तफ़सील अञा अचणा आहिनि त उनखां एप इस्तेमालु कीअं थींदी, उन में छा छा हूंदो ऐं उन में इहो हूंदो त जेके माण्हू बुकिंग करनि था या बुकिंग खां सवाइ थी सघे थी बुकिंग कहिड़नि कहिड़नि रूट्स ते कहिड़ी कहिड़ी तरह थी सघे थी, इहा तफ़सील जॾहिं ईंदा त ख़बर पवंदी। पर इहो हिकु सुठो क़दम ज़रूरु आहे। इन जी जेका हर बहितर क़दम आहे, तनक़ीद बिल्कुलु थियणु घुरिजे जॾहिं का हुकूमत कमु नथी करे, पर जेकॾहिं को चङो कमु थी रहियो आहे त हुनजी तारीफ़ बि थियणु घुरिजे ऐं अञा वधीक बहितरी जे लाइ तजवीज़ूं बि ॾियणु घुरिजनि। जी सही। अच्छा क़ाज़ी साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त गुलशन हदीद खां जेको माण्हू निकिरे थो टावर ताईं उहो 100 रुपए में सफ़र करे थो ऐं सॼी कराची डिवीज़न में जेके मुख़्तलिफ़ रूट्स ते गाॾियूं हलनि थियूं उन जी मेंटेनेंस जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधण में आयूं पे। ख़ासि तौर ते जेके इलेक्ट्रिक बसूं आहिनि उन्हनि जे हवाले सां बि शर्जील इनाम मेमण साहब इहा हिदायत जारी कई आहे त उनखे चार्ज करण जे हवाले सां जोगा उपा वरिता वञनि। त जीअं माज़ीअ में जेके असांजा तजुर्बा आहिनि
जेका SRTC सर्विस हूंदी हुई उहा पोइ कीअं रही, उन सां कहिड़ो असरु कयो वियो, त हाणे हिन वक़्तु अव्हांखे छा थो लॻे त सिंध हुकूमत उन माज़ी जे तजुर्बनि मां सिखी आहे ऐं मेंटेनेंस ऐं उनखे कंटिन्यू करण जे हवाले सां के क़दम खयां वञनि पिया, इन क़िस्म जी शयूं अव्हांखे नज़र अचनि पियूं, ऑब्ज़र्व कयो पिया इन क़िस्म जी शयूं? ज़ाहिर आहे मंग साहिब, हाणे जेको मथियों 3 महीननि खां पोइ जेका इलेक्शन अचणी आहे उन इलेक्शन जे लाइ हवाले सां जेका हुकूमत कमु कंदी, पीपल्स पार्टी गवर्नमेंट कमु कंदी, त ज़ाहिर आहे माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ कुझु हूंदो उन्हनि वटि, ख़ासि तौर ते कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर जे शहरनि खे ख़ासि तौर ते जेके सहूलियतूं जेके रिक्शनि जे ऐं चुंगचियुनि जे ऐं ॿियनि तबाकुन जेके मुनी बसियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां जेके मुसीबतुनि मां गुज़रनि था रोज़, सो उन्हनि खे जेकॾहिं चङी सहूलियत मुस्तक़िल तौर ते मिले थी ऐं इहो बंदोबस्तु उन्हनि खे करिणो पवंदो, त इहो रुॻो अॼु आयूं वरी 6 महीननि खां पोइ तबाह थी वरी डिपुनि जे हवाले थी वञनि, त इहो मुनासिबु न आहे। असांजे इतला इहे त जॾहिं हीअ बसूं रेड बसूं आयूं त उन जेको ऑर्डर ते तयारु करायूं वयूं हुयूं ऐं उनजी जेको हेठि जेको उनजी टायरनि खां रोड ताईं जो जेको मुफ़ासिलो आहे उहो तमामु घटि हुयो, जंहिंजे करे अक्सर मींहं जे करे बसूं भीजी वञनि पियूं, पाणी उन में अंदरि हलियो पियो अचे या ॿियो मामला आहिनि। हाणे उनजे तजुर्बनि जे करे, छो त पाकिस्तान में ख़ासि तौर ते शहरनि में रोडनि जो एॾो को भलो सिस्टम ठहियल न आहे, हीअ त उन्हनि मुल्कनि जे लाइ जिते रोडनि जो तमामु बहितर निज़ाम आहे। सो हाणे जेके असांखे इतला आहिनि, जेके ॻाल्हि थी हुई शर्जील मेमण सां इन मामले ते, त हुनजो चवणो आहे त हाणे जेके बसूं अचनि थियूं उन्हनि जी असां डिज़ाइन तब्दील कराई आहे ऐं हू रोड तां थोरो मथे आहिनि, जीअं असां वटि स्पीड ब्रेकर्स ऐं ॿियो जेके रोड जा मामला आहिनि उनखे बहितर करे सघिजे। त मुंहिंजे ख़्याल में इहो सुठो अमल हूंदो ऐं इनखे मुस्तक़िल हुजणु घुरिजे ऐं अहिड़ो बंदोबस्तु हुजणु घुरिजे त इहो अॼु ई जेकॾहिं उन ते सोचणु घुरिजे त जेकॾहिं AC ख़राबु थी वञे त पोइ ठाराईंदो केरु, पोइ वरी इहे वरी कुझु महीननि खां पोइ वरी दरियूं खुलियल हुजनि, वरी दरियूं भॻल हुजनि ऐं माण्हू ईअं ई सफ़र कनि, त ॾाढी ख़राबु सूरत हूंदी ऐं नेकनामी न हूंदी गवर्नमेंट जी। सो गवर्नमेंट खे अहिड़ो को मरबूत ऐं बहितर क़िस्म जो निज़ाम लागू करे जंहिंसां इहो कंटिन्यूटी या जेको तसलसल जेको बहितरी जो आहे बरक़रार रहे। सही कायद साहब, मूं जीअं पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त शहर खां शहर, हीअ त शहर जे अंदरि सर्विस आहे, उहा लाड़काणे में हुजे, सखर में हुजे, हैदराबाद में हुजे या कराची में हुजे, पर शहर खां शहर जेके माण्हू सफ़र कनि था उहे जेके माफ़ियाऊं आहिनि, उहे जेके नाकारा बसूं आहिनि, नाकारा वैनूं आहिनि, केतिरा ई दफ़ा हादसा बि थियनि था, त उन्हनि जो हू शिकार थियनि था। त सिंध गवर्नमेंट खे, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे शहर खां शहर ताईं जेका ट्रांसपोर्ट सर्विस आहे उन जे हवाले सां बि ज़रूरु सोचणु घुरिजे। इन हवाले सां अव्हां कहिड़ी राय ॾींदव? जी, इन हवाले सां प्राइवेट कुझु चङियूं सर्विसिस त आहिनि, पर तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त इहो हुकूमत जी ज़िमेदारी आहे त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सां ई सही, पर हू बसूं अहिड़ी त फज़ीलत वारियूं हुजनि जेके माण्हू आराम सां सफ़र बि करे सघनि, पैसा बि जेकॾहिं भरनि त उहो सुकून सां। ही जे तव्हां बिल्कुलु माफ़ियाउनि जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, बिल्कुलु दुरुस्त ट्रांसपोर्ट माफ़ियाऊं जेके आहिनि उहे मतिलबु LNG त पंहिंजी जाइ ते जेको आम जेका गैस आहे उन ते हलाइनि था, जंहिंजे करे अक्सर नुक़सान बि थियनि था, हादसा बि थियनि था। सो जीअं लाड़काणे खां सखर ताईं या जीअं मोरे खां नवाबशाह ताईं या जेके विच में शहरनि ताईं जेको फ़ासिलो आहे उनजे लाइ ज़रूरी आहे त अहिड़ियूं ई बहितर क़िस्म जूं बसुनि जो सिस्टम शुरू करणु घुरिजे, जीअं जेके माण्हुनि मुसाफ़िरनि खे सहूलियत फ़राहम थियल हुजे। वरी महिरबानी कायद साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।